कराची में वॉइस फॉर मिसिंग पर्सन सिंध सुजागी फोरम HRCP ऐं ॿियनि जमातुनि जे सॾ ते बलोचिस्तान ऐं सिंध मां खंबे गुम कयलनि जी बाज़ियाबी लाइ गोरा कब्रिस्तान खां मार्च कढी गवर्नर हाउस आॾो धरणो कयो वियो। मार्च जी अॻवानी वॉइस फॉर मिसिंग पर्सन सिंध जी सरबराह सोरठ लोहार, सिंध सुजागी फोरम जे जॉइंट सेक्रेटरी सारंग जोए, जस्कम आरीसर जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन अमीर आज़ाद पंवर, GA सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़हूर, जस्कम बशीर खान जे इलाही बख्श खान बेकक ऐं ॿियनि कई। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध ऐं बलोचिस्तान में इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं थी रहियूं आहिनि। सिंध जे सवे नौजवाननि उर्दू ॻाल्हाईंदड़ कारकुननि खे बि जबरी तौर खंबे गुम कयो वियो आहे। जन में हैदराबाद बार काउंसिल ऐं सिंध सुजागी फोरम जो सरबराह एडवोकेट मुहिब आज़ाद लेगारी, आकिब चांडियो, महमूद नोतकाणी, इम्तियाज़ ख़ासखेली, रियाज़ ख़ासखेली समेत हज़ारे सिंधी कारकुन शामिल आहिनि। उन्हनि चयो त बलोच क़ौमपरस्त कारकुन बलोचिस्तान मां ज़बरदस्ती गायब कया विया आहिनि। साॻी रीत हज़ारे पश्तून ख़ैबर पख्तूनख्वा मां बि ज़बरदस्ती गायब कया विया आहिनि। जेकॾहिं उन्हनि ख़िलाफ़ को केस आहे त खेनि अदालतुनि में पेश कयो वञे। एहतिजाज कंदड़नि दुनिया जे समूरी इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खे अपील कई त संदन फरियाद ॿुधी वञे, जबरी गुमशुदगी जो नोटिस वठी मज़लूम क़ौमुनि खे जबर खां आज़ाद कराइण में मदद कई वञे। सिंध ते धारनि जी आबादकारी, बैरिया टाउन, जुल्फ़काराबाद ऐं DHS सिटी क़ाइमु करे असांखे अक़लियत में तब्दील कयो वियो। हाणे वरी ॿेट जेके आहिनि से मर्कज़ पंहिंजे करे थो। हे ख़ौफ़ज़दा इन करे आहिनि, असांजा नौजवान इन करे खंबे खणी वञनि था त ही मैदान अमल में हूंदा, हे जदोजहद कंदा, हे मुज़ाहरा कंदा, हे हड़तालूं कंदा, हे रोड जाम कंदा। देखिए, हमारा कहना ये है, सीधी सी बात है कि हम आइन और कानून के दायरे में रहकर हम बात करते हैं, उसके दायरे में रहकर हम काम करते हैं। ये जितने लोग यहाँ पर बैठे हैं, इनमें कोई दहशतगर्द नहीं है, कोई ऐसा नहीं है जो पाकिस्तान के आइन को न मानता हो, कोई ऐसा नहीं है जो पाकिस्तान के कानून का न मानता हो या अदालतों का न मानता हो। ये सारे इंतहाई मुहिब वतन और पाकिस्तान से मोहब्बत करने वाले लोग हैं। लेकिन इनके प्यारों को, इनके भाइयों को, इनके बेटों को जिस तरीके से अगवा किया गया है, घरों में घुस के जिस तरीके से गैर कानूनी तौर पर उठाया गया है, हम उसकी शदीद अल्फाज में मजम्मत करते हैं। हिकिड़ो ही मुतालबो है त सिंध मां लापता जबरी तौर गुम कयल माण्हुनि खे आज़ाद करियो ऐं जेकॾहिं उन्हनि ते को ॾोह आहे त कोर्टनि में पेश करियो। असांजो हिकिड़ो ई नारो आहे त हुननि खे क़ैदनि में रखी उन जे ख़ानदाननि खे परेशान न करियो। जंगी क़ैदियुनि जो बि को उसूल थींदो आहे। यादव कुलभूषण यादव खे बि तव्हां इहो हक़ ॾियो था त माऊं भेणूं हुन सां मिलनि, त हिननि नौजवान ॿारनि कहिड़ो ॾोह कयो आहे, हिननि खे हिकदमि आज़ादु कयो वञे या कोर्टनि में। हिकिड़ो ई मुतालबो आहे, हिकिड़ी डिमांड आहे त असांजा माण्हू किथे आहिनि। ॾिसो, मुसलसल 2017 खां वठी जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो तेज़ थियो, पर हींअर जून जे महीने में 2020 में असांजा क़ौमी कारकुन तमामु घणा खंबिया विया आहिनि। उन्हनि जे घरनि में घिरी करे चादर चौधावरी जो तक़दस पामाल करे ऐं उन्हनि खे खंबे खणी था वञनि। इहो गैर आइनी गैर इंसानी आहे जेको असीं मुसलसल चवंदा था अचूं। असांजा माण्हू, असांजा क़ौमी कारकुन, असांजा प्यारा कोई ॾोहारी न आहिनि। अॼु बि पुरमुन आहियूं, हथे ख़ाली आहियूं, हथे ख़ाली अचूं था जलसनि में। असांजा माण्हू बि हथे ख़ाली घर में सुता पिया, पकड़े विया, हो चओ था दहशतगर्द आहिनि। ज़ुल्म आहे यार, ॾाढा मुड़सी आहे, नाइंसाफ़ी आहे। असां चऊं था महिरबानी करे तव्हां वटि फ़र्दे जुर्म ई कोन्हे त अदालतुनि में कीअं पेश कंदो, कहिड़ो फ़र्दे जुर्म आयदि कंदो, कहिड़ियूं साबितियूं ॾींदो, कहिड़ियुनि कारवायुनि में पकड़ियो आहे तव्हां, घरनि मां खणी था वञो। सिंध में खंबे गुम कयल क़ौमी कारकुन, सिंध जा सियासी वर्कर, सिंध जा नौजवान, सिंध जे पोड़नि जे लाइ एहतिजाज कयो पियो वञे, जंहिंमें असां बि शामिल थिया आहियूं। मुंहिंजो नंढड़ो भाउ महिराण जेको गुज़िरियल 9 महीननि खां जेको गुम आहे, मुंहिंजे भाउ खे चोथों महीनो खणी आहिनि, अञा ताईं का ख़बर नथी पए। थाणे ते विया आहियूं, हेॾे होॾे विया आहियूं। बराए महिरबानी करे असांजे भाउ खे आज़ादु कयो वञे। न को हुन जो ॾोह आहे, न को हुन ते केस आहे, कुझु बि न आहे। बराए महिरबानी करे असांजे भाउ खे अब्दुल जब्बार खे आज़ादु कयो वञे। असांजो बाबा डॉक्टर फ़तेह महमद खोसो 2016 फरवरी पहिरीं तारीख़ कंदकोट तंगवानी लाड़े मां कंहिं इदारे हथां खमिजी वियो। अञा ताईं हुनजो को अतो पतो न आहे। अॼु असां गोरा कब्रिस्तान खां पैदल मार्च करे अॼु गवर्नर हाउस धरणो आयो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांजे बाबा ते को एलिगेशन आहे त उनखे प्लेटफॉर्म ते आणे वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।